अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जी ड्रामे मोहरा जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जे साथ हलंदो रहे लाटा ॿांधे रहे दोस्तों। त बिना देर हलंदा पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हनान जी घरवारी फरिया जेका आहे त हुनजी हनान जी माउ सां जो सही रवैयो न पई रखे दोस्तों। ऐं हुनजी सहेलियूं कोई घर में आयल हुयूं त उन्हनि जी ख़िदमत जेका त हुन हनान जी माउ खां कराए रही हुई, सो बि अहिड़ी तरीक़े सां जीअं नौकिराणियूं कमु कंदियूं आहिनि दोस्तों। त उन ते जेको आहे हनान उते पहुची वियो ऐं जेको फरिया खे ठीकु ठाक चंड पटी ऐं उनजी दोस्तनि खे बि माना घणो ई ज़लील कयो। उन खां बाद में उनजी सहेलियूं जेके त घर खां ॿाहिरि कावड़ जी करे फरिया सां निकिरी वियूं। ऐं बाद में जेको आहे त हनान बि फरिया जो घर दोस्तों छॾे करे ऐं उनजी जेका सॼी समूरी मिल्कियत दोस्तों उनजे मुंहं ते उछले करे ऐं पंहिंजे असली घर मोटी आयो आहे, जिते हू असली रहंदो हुयो, ग़रीबाणी घर में दोस्तों। ऐं फरिया बि जॾहिं हनान जे वञण खां पोइ परेशान ॾिसण में पई अचे दोस्तों। वधीक इन ड्रामे जो रुख जॾहिं असां अॻिते ॾिसंदासीं त ख़बर पवंदी त फरिया जो जेको आहे त रिएक्शन छा आहे दोस्तों। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त अरवीन जेको आहे त अलीज़ो खे चवंदी त तूं जेको आहे त मुंहिंजे मुड़ुसु जेको फ़रीद हमदानी खे विच में करे ऐं उनजे मुंहिंजे ॿिन्ही पुटनि सां हुनजो जेको आहे त इख़्तिलाफ़ वधाइण थी चाहीं। ऐं सिर्फ़ु तुंहिंजी वजह इहा आहे त मुंहिंजा पुट ऐं मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे त पाण में विढ़नि ऐं फ़ाइदो तोखे थिए। त अलीज़ो हुनखे चवंदी बिल्कुलु तो सही सम्झो आहे, मां जेको तव्हांखे महिल बर्बादु करण आई आहियां त मूंखे जेको बि सुठो लॻंदो उन हद ताईं मां वेंदुसि ऐं तव्हांखे बर्बादु करे रहंदुसि। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त अलीज़ा खे निमरा जेको आहे सॼी हक़ीक़त पंहिंजी ॿुधाए छॾींदी ऐं हुनखे जेको आहे त सॼणु सम्झी हर का ॻाल्हि जेका हुनखे पंहिंजे जेको दाइम जे बारे में सॼी कहाणी जेको अलीज़ा खे ॿुधाए छॾींदी ऐं चवंदी त दाइम ऐं मां जेको हिक ॿिए सां प्यारु कयूं था ऐं इहा मुंहिंजी माउ खे बि ख़बर आहे। उन हिकु दफ़ो ॾिठो बि आहे असांखे गॾु, पर हू असांजी शादी कॾहिं बि करणु नथी चाहे ऐं तोखे ई कुझु करिणो पवंदो ऐं हमज़ा खे कुझु न कुझु तोखे चवणो पवंदो, जीअं हू राज़ी थिए ऐं असां ॿई जेको आहे हिकु थी सघूं ऐं असां ॿई शादी करे सघूं। इहो सभु कुझु हाणे तुंहिंजे हथ में आहे। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।